तो दोस्तों अॼु असां हिन वीडियो में इंग्लिश वारो पेपर उन में कहिड़े क़िस्म जा टॉपिक्स कहिड़े क़िस्म जा सुवाल हुजनि था। यानी इंग्लिश वारो पेपर उहो स्कॉलरशिप भी थी सघे थी, गवर्नमेंट जी का टेस्ट भी थी सघे थी, या को ॿियो अहिड़ो कॉम्पिटिटिव एग्ज़ाम भी थी सघे थो। सो अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अंग्रेज़ी जो पेपर जेको आहे उन में कहिड़े क़िस्म जा टॉपिक्स हुजनि था ऐं अंग्रेज़ी वारे पोर्शन खे हल कीअं कजे। दोस्तों ही पहिरियों वीडियो आहे। तव्हां बि जेकॾहिं गवर्नमेंट जी का प्रिपरेशन करे रहिया आहियो, तव्हां बि जेकॾहिं IBA जी तयारी करे रहिया आहियो त ही तव्हां सभिनी दोस्तनि जे लाइ ऐं स्टूडेंट्स जे लाइ वीडियो इंतहाई ज़रूरी आहे। तो दोस्तों जेके भी इंग्लिश वारे पोर्शन यानी इंग्लिश वारे पेपर में जेके भी इंग्लिश का रिलेटेड जेके इंपॉर्टेंट उन जा टॉपिक्स आहिनि, जेके भी शयूं इंग्लिश वारे पेपर में अचनि थियूं, उहे सभु टॉपिक्स तव्हांजे साम्हूं आहिनि। असां जेको आहे हाणे इन्हनि टॉपिक्स ते कमु कंदासीं, इन्हनि खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं त इहे आहिनि छा, इन्हनि जो मतिलबु छा आहे ऐं इहे इंग्लिश वारे पेपर में कीअं इस्तेमालु थियनि था। सो असां वटि हिते पहिरें नंबर ते आहे रीडिंग कम्प्रिहेंशन। दोस्तों इंग्लिश में जो है रीडिंग कम्प्रिहेंशन जैसे सिंधी में चइबो आहे उन खे पढ़ी समझण। यानी हिकिड़ो तव्हांखे टेक्स्ट ॾिबो, टेक्स्ट जो मतलब है हिकिड़ो टुकड़ो हूंदो लिखियल उते, उहा का कहानी भी थी सघे थी, का ॻाल्हि भी थी सघे थी, हिस्ट्री भी थी सघे थी, बायोग्राफी भी थी सघे थी, का बि XYZ हुते ॻाल्हि लिखियल हूंदी, उन खे पढ़णो आहे ऐं उन खे सम्झणो आहे त उन खे चइबो आहे रीडिंग कम्प्रिहेंशन। अक्सर करे अॼुकल्ह इंग्लिश जूं जेके टेस्ट थियनि पियूं उन में तव्हांखे हिकिड़ो टुकड़ो ॾिबो, उन टुकड़े खे तव्हांखे पढ़णो आहे ऐं उन टुकड़े खे सम्झण जी कोशिशि करणी आहे। जेकॾहिं तव्हांखे उहो टुकड़ो जेकॾहिं सम्झ में अची वञे थो, टुकड़े खे सही नमूने सम्झी वञो था त तव्हां उन जा सुवाल यानी उन मां जेके सुवाल जेके हेठियां लिखियल हूंदा उन जा आसानी सां जवाब लिखी वेंदो। मिसाल तौरु तव्हांखे रीडिंग कम्प्रिहेंशन ॾिनल आहे, ठीकु, तव्हांखे रीडिंग कम्प्रिहेंशन ॾिनल आहे, ही थियो साईं असांखे हिकिड़ो टिकड़ो ॾिनल आहे, ही आहे रीडिंग कम्प्रिहेंशन। हाणे इन में चए थो बाबा जेके बि जिन लफ़्ज़नि जे हेठां अंडरलाइन पाती पई आहे इन्हनि खे टैक्स मां ई ॾिनल लफ़्ज़ उन खे हू या त बोल्ड थुलो कंदा या उन जे हेठां अंडरलाइन पाईंदा ऐं पोइ तव्हां खां सुवाल पुछंदा त मथां जेको टैक्स ॾिनो पियो आहे उन टैक्स में जेके जिन लफ़्ज़नि जे हेठां अंडरलाइन पाती पई आहे उन्हनि खे पार्ट ऑफ स्पीच में छा चइबो आहे, ईअं थी सघे थो, या उन्हनि जा एंटानियम सेनानियम छा आहिनि, या उन्हनि जा अपोजिट छा आहिनि, या उन्हनि खे सेंटेंसिस में तव्हां यूज़ कयो, या उन जी कॉन्टेक्चुअल मतिलबु उन जो छा आहे, यानी ज़ाहिरी मतिलबु जेको डिक्शनरी में उनजो ॿियो हुजे ऐं जेको आहे उन खे जेको जिते हू जंहिं सेंस खां यूज़ कयो वियो आहे उते उनजो सेंसिबली यानी उनजो मतिलबु कहिड़ो आहे, त ईअं थी सघे थो। उन खां पोइ प्रपोजिशन हिकु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके टैक्स में नाउन या प्रोनाउन यानी जंहिंखां टैक्स लिखियो वियो आहे उन जी जॻह ॾेखारींदा आहिनि त को जॻह आहे त किथे आहे। जीअं प्रपोजिशन जे हवाले सां मां अलॻि सां वीडियो ठाही तव्हां ॾे शेयर कंदुसि त प्रपोजिशन बि तव्हांखे सम्झ में अची वेंदो। दोस्तों उन खां पोइ आहे एंटानियम। एंटानियम यानी अपोजिट, सिंपली पाण चऊं ज़िद, त एंटानियम बि असांखे अचणु खपनि। ज़िद कंहिंजा लफ़्ज़नि जा। जीअं आहे रीडिंग कम्प्रिहेंशन, इन में सुवाल हेठि ॿुधाइजे पियो त जेके बि लफ़्ज़ बोल्ड लिखिया विया आहिनि या जेके लफ़्ज़ टेढ़ा आहिनि उन्हनि जा ज़िद लिखो। मिसाल तो लफ़्ज़ जेकॾहिं टेढ़ो तव्हांजो आहे लिटिल, लफ़्ज़ हिते टेढ़ो कहिड़ो पियो आहे, लिटिल, बाबा ही टेढ़ो लिखियो पियो या बोल्ड लिखियो पियो आहे। हाणे मतिलबु या हू चवनि था उन्हनि लफ़्ज़नि जे हेठां अंडरलाइन पाती पई आहे उन्हनि जा ज़िद लिखो। हाणे ही लफ़्ज़ इन जे हेठां अंडरलाइन पाती पई आहे, इन जो असांखे ज़िद लिखणो आहे, त ज़ाहिरी आहे असांखे इंग्लिश में जेके कॉमन शयूं आहिनि इन्हनि जी ख़बर हुजणु खपे। त लिटिल यानी नंढो, सिंधी में छा थींदो वॾो, ऐं वॾे खे इंग्लिश में चइबो आहे बिग, त इन जो जेको आहे ज़िद छा थींदो बिग, ठीकु, लिटिल ऐं बिग। त अहिड़े तरीक़े सां तव्हांखे सुवाल लिखणा आहिनि। लिटिल जो बिग थींदो, मदर जो फादर थींदो, गर्ल जो बॉय थींदो, सिस्टर जो ब्रदर थींदो, वाइफ जो हस्बैंड थींदो। त अहिड़े तरीक़े सां इहे जेके आहिनि ज़िद आहिनि उहे बि असांखे अचणु खपनि, ठीकु। उन खां पोइ आहे सेनानियम। दोस्तों होपफुली तव्हांखे ही पॉइंट समझ में अची वई, ही अची वई। हाणे जेका असां वटि चौथे नंबर ते आहे सेनानियम। सेनानियम चइबो आहे सेम मीनिंग वर्ड्स, ठीकु। मिसाल तौरु लिटिल अहिड़ो लफ़्ज़ हुजे त लिटिल जो सेनानियम लिखो। पहिरीं त मां तव्हांखे ॿुधायो एंटानियम यानी ज़िद। हाणे जेकॾहिं लिटिल जो बि जेकॾहिं सेनानियम चए थो त सेनानियम यानी सेम मतिलबु लफ़्ज़, त लिटिल सेनानियम यानी सेम मतिलबु लफ़्ज़, त लिटिल यानी नंढो। हाणे ॿियो लफ़्ज़ अहिड़ो कहिड़ो आहे, TNY यानी नंढड़ो, ठीकु आहे, टिनी यानी नंढड़ो, ठीकु। त लिटिल जो थी वियो बिग यानी वॾो,
इन्हें जो जेकॾहिं हीउ चए थो त बाबा सेना नियम लिखो। हाणे बिग माना वॾो, अहिड़ो ॿियो कहिड़ो इंग्लिश जो लफ़्ज़ आहे जंहिंजो मतिलबु वॾो हुजे? जीअं असां लार्ज चऊं, ठीकु, त ॾिसो हीउ थी वियो लार्ज। त लार्ज यानी हीउ हिक ॿिए जा छा आहिनि, ही हिक ॿिए जा लिटिल ऐं बिग हिक ॿिए जा एंटानियम आहिनि, ज़िद आहिनि। बाक़ी ही जेको लिटिल जो या बिग जो लार्ज, इहे हिक ॿिए जा छा आहिनि, सेनानियम आहिनि, यानी इन्हनि जा सेम मीनिंग वर्ड्स आहिनि। दोस्तों होपफुली तव्हांखे एंटानियम ऐं सेनानियम सम्झ में अची विया हूंदई। त एंटानियम चइबो आहे ज़िद, यानी लफ़्ज़नि जा ज़िद लिखणा हूंदा आहिनि। सेनानियम चइबो आहे सेम मतिलबु वर्ड्स, यानी इन्हनि लफ़्ज़नि जा सेम माना वारा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि। उन खां पोइ टेंसिस। दोस्तों टेंसिस जे हवाले सां बि सुवाल हुजनि था, ठीकु आहे। चेंज द फॉलोइंग सेंटेंस इनटू नेगेटिव, यानी हेठनि जुमलनि खे नेगेटिव कयो या हेठनि जुमलनि जा इंटेरोगेटिव कयो। टेंसिस में असांखे नेगेटिव, इंटेरोगेटिव ऐं इन्हनि जा हेल्पिंग वर्ब्स जेके आहिनि इहे बि असांखे अचणु खपनि। त मतां को टेस्ट में अहिड़ो सुवाल अचे जंहिंमां हू चए त बाबा हेठनि जुमलनि खे तव्हां जेको आहे सवालिया कयो। मिसाल तौरु जुमिलो हेठि लॻो पियो आहे पास्ट इंडेफिनिट टेंस जो, ऐं जुमिलो आहे त आई प्लेड गेम। हाणे इन जो सवालिया कयो। हाणे तव्हां बि चयो सवालिया जे लाइ त WH वर्ड यूज़ थींदा आहिनि, जी न, हिन जो वरी पंहिंजो तरीक़ो आहे, हू असां पढ़ंदासीं तॾहिं असांखे ख़बर पवंदी। त हिन जो वरी तरीक़ो इहो आहे त डिड लॻंदो। हाणे डिड कीअं लॻंदो सर, इहो किथां आयो, हीअ असां अॻिते हली पढ़ंदासीं, असांखे ख़बर पवंदी। त हिन जो थींदो त डिड आई प्ले गेम, छा मां रांदि खेॾी, छा मां रांदि खेॾी, त इन जो थींदो छा मां रांदि खेॾी, त हिते छा लॻंदो, डिड लॻंदो। हाणे डिड छो आयो, छाकाणि त हीउ पास्ट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो आहे। वर्ब खे सिखण बि इंतिहाई ज़रूरी आहे, जेको मां हिते न लिखियो आहे, ठीकु आहे। वर्ब जो ऐं टेंसिस जो पाण में गहरो तालुक़ु आहे। उन खां पोइ एक्टिव ऐं पैसिव। दोस्तों एक्टिव ऐं पैसिव, एक्टिव टू पैसिव जुमिला बि ठाहिण असांखे अचनि। इहो बि कॾहिं कॾहिं सुवाल अची वेंदा आहिनि त बाबा हेठनि जुमलनि जा पैसिव कयो या हेठनि जुमलनि जा एक्टिव कयो। सो हाणे जेको हीउ पहिरियों मुंहिंजो वीडियो आहे, तव्हां कहिड़े बि एग्ज़ाम जी तयारी कंदा हुजो, उहो किथे जो बि एग्ज़ाम हुजे, स्कॉलरशिप हुजे, पर ही तव्हां सभिनी जे लाइ वीडियो ॾिसणु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं दोस्तों जेकॾहिं तव्हां चाहियो था त इहे टॉपिक्स तव्हांखे सीक्वेंस खां पढ़ाइजनि ऐं सीक्वेंस खां तव्हांखे सम्झ में अचनि, त उन जे लाइ ज़रूरी आहे त जेकॾहिं तव्हां हीउ वीडियो असांजो फेसबुक पेज ते ॾिसो पिया त पेज खे फॉलो करे छॾियो, ऐं जेकॾहिं यूट्यूब ते ॾिसो पिया त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, ऐं बेल आइकन खे बि प्रेस करे छॾियो, त जीअं ही अॼु वीडियो आहे, अॻियो वीडियो जेको प्रपोजिशन जो असांजो अचे त तव्हांखे यकदमि उन जो नोटिफिकेशन मिली वञे ऐं तव्हां जेको आहे उन वीडियो मां भरपूर फ़ाइदो हासिलु करे।